अस्सलामुअलैकुम संगत, कहिड़ा हाल ख़ुशि आहियो? ऐं तव्हांजो पंहिंजो रिज़वान शीनो, हे यार माण्हू पंहिंजो रफ़ीक भाई, कहिड़ा हाल ख़ुशि आहियो? ऐं जीअं तव्हांखे ख़बर आहे त मां रौनक व्लॉग्स BTS में पंहिंजो वीडियोज़ वग़ैरह रखंदो रहंदो आहियां। काफ़ी ॿियनि सिंगर्स बि रखंदो आहियां, पाण बि सिंगिंग कंदो आहियां, हारमोनियम वग़ैरह आहे त माना थंबनेल वग़ैरह ठाहे सुठो एडिट करे रखंदो आहियां वीडियोज़। वीडियो ठाहिण जो मक़सदु इहो त मतिलबु तव्हां संगत जेके बि ॾिसो था सपोर्ट कयो, ऐं तव्हांजे सपोर्ट सां इंशाल्लाह चैनल मोनेटाइज़ थी वेंदो। ऐं अलाह बहितर कंदो, तव्हां सपोर्ट कयो, तव्हांजे सपोर्ट सां इंशाल्लाह बहितर थींदो। रवि भाई सता का कयो हिकिड़ो कलाम तव्हांजी नज़र पड़े थोरो घणो। हो तूं भली दिलरुबा नाज कर देर कर, तूं भली दिलरुबा नाज कर देर कर, एतरी सोच कर, एतरी सोच कर, जिंदगी मुख्तसर, तू भली दिलरुबा नाज कर देर कर। क्या बात है या संगत के पारा था सब्सक्राइब कयो, शेयर कयो, ऐं तव्हांजे सपोर्ट सां इंशाल्लाह चैनल मोनेटाइज़ थी वेंदो। ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे टाइम लॻंदो आहे, ईअं न आहे त यकदमि ई शइ हिकिड़ी ग्रो थी वञे, टाइम लॻंदो ऐं टाइम सां ई हर शइ सेटल थींदी आहे। बहरहाल हिकिड़ो शुरूआति हूंदी आहे, ॾुखी हूंदी आहे शुरूआति, बिगिनिंग करणु माण्हू खे मतिलबु टफ लॻंदी आहे इंसान खे, ॿुधाई त माना स्टार्ट कीअं कयां, स्टार्ट हेकर थी वियो त पोइ माना रेस ॾाढी देरि आहे, ईअं आहे रफ़ीक भाई न आहे? स्टार्ट थी वई पोइ रेस ते लत रखणी देरि आहे, पोइ आहिस्ते 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 अलाह रस्ता ठाहींदो आहे ऐं शयूं बहितर थींदियूं वेंदियूं आहिनि। मेन शइ आहे स्टार्ट करणु। अगरि को बि कमु आहे, तव्हां को बि कमु अगरि माण्हू स्टार्ट करणु चाहे थो तव्हां ऐं स्टार्ट नथो करे सघे, सोचे थो कि छा थींदो, अलाए फुलफिल करे सघंदुमि अलाए न, त उहो छॾे ॾियो, तव्हां स्टार्ट त कयो। बहितर करणु मुंहिंजो रब आहे, ऐं रस्ता उहो पाण ई खोलींदो आहे, ऐं जीअं रस्ता खुलंदा आहिनि त पोइ इंसानु चवंदो आहे यार बाक़ी टफ जेका हुई बसि स्टार्टिंग हुई, हिकदमि जीअं तव्हां ॾिसो माना स्टार्ट कयो, बाक़ी पोइ रेस आहे, आहिस्ते 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 स्पीड वधंदी वेंदी आहे, माना पोइ टेंशन न हूंदी आहे। वरी महिरबानी।